इरादो नेका तो मंजिल आसान है। सरदार साहब मूंखे शइ तो कबूल आहे, मुंहिंजी बेड़ा तव्हांजी। भलिया खाना खुश करे छॾी, खुश करे छॾी मुंहिंजी ऐं मुंहिंजे पुट जी भलिया पत रखी अथई। हाणे ही शाह ज़मान तोसां मिटली मल्हाईंदो, तुझे दर्दन जो दारू थींदो। सरदार साहब मां घर भातियुनि सां इहा ॻाल्हि थो कयां। भल तोखे इजाज़त। बसरा तू सही मानू नहीं, तू केर थी मीरा ऐं दिलावर जी मोहब्बत में खलल विझण वारी। वाडे ढकुटा घर खां ॿाहिरि निकिरे त का ज़माने जी ख़बर पवई न। सॼो ॾींहुं घर में वेठो आहे खटनि छिनण जे लाइ। बसरा तू ॾिस जाए वेठी, मां मीरा ऐं दिलावर जी शादी ज़रूर कराईंदुसि। ओ बेगा मीरा जी शादी थी थिए पई सरदार साईं जे पुट सां, दिलावर सां न। दिलावर कन छबा कई वेठो आहे। असुल न पुछे थो, न पुछे जहिड़ी फिट। इहो तो ज़ुल्म आहे बसरा, न दिलावर सां। छो त मीरा थींदी वॾेरी, दिलावर थींदो नौकर। सोच बसरा त दिलावर सां केॾो न ज़ुल्म थियो। मां इहा शादी थियण ई कोन ॾींदसि। मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन पिया। इन शादीअ में अहिड़ो रुखनो विझराईंदसि जो मीरा इन शादी बस मिली कोन सघंदी। हा ॾिसजांइ रही रन मिलंदनि कन सां। बसरा कुछ न कुछ करणो पवंदो। ओ बेगा तूं भी सोच, मां भी सोचा। हाँ मां थोड़ी शाहज़ादे खे ॿुधाए अचां त मीरा दिलावर सां अॻे ई फिट थई ऐं छह मीरा खे बि तो वञी ॿुधायां। हाँ तूं कर इहो कमु त मां वञी थी हाशिम जा कन भरियां। त पोइ उथ न त लॻी वञो पंहिंजे कम सां। उथी ते घर खे तालो त हली पंहिंजो कमु कयो। दिलावर माण्हुनि जे ख़ौफ़ खां मां तोखे छॾे नथी सघां। मां अलाए तुंहिंजे दिलि में आहियां या न, पर तूं मुंहिंजे दिलि में आहीं। मूंखे तोसां प्यार आहे दिलावर। ये न चओ मीरा, ये न चओ। चवंदसि दिलावर, चवंदसि फेर ते ॾोको हणी चवंदसि। मां नथी डिॼां माण्हुनि खां। तुझे गोठ मां हलो वेंदुसि। केॾांहुं वञां दिलावर, केॾांहुं वञां? उजड़ियल दिलि जा अरमान खणी केॾांहुं वञां? मां कंहिंखे न आञां, कंहिंसां सूर हलियां, कीअं हिन दिलि खे पलियां? तूं औरत जे अरमाननि खे आख़िर कॾहिं सम्झंदे? अखिड़ में खोरू दूर न डेरा प्यार फकीरा जोई छड़ेरा। दिन से मिलन ले दिलड़ी आती, दिन से मिलन ले दिलड़ी आती। कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से जहयाती। शमीर खान तू हिते गोठ में फिरंदो तो थी, होॾा बंबोर खे बाहि लॻी वई थी। सरदार शाह ज़मान सही माण्हू न आहे, प्यार
दरबार जो दुश्मन थी बीठो आ। अरे सिधी ॻाल्हि छो नथो करी, घणी पक पक छो तो करे? रे शमीर खान शीं हरिणी खाई वियो। दिलावर वीचारो चुपचाप ॾिसंदो रहियो, हरिणी खे बचाए भी कोन सघियो। छा? मीरा जो संग सदा शाह ज़माने पुट शाहज़ेब खे मिली वियो। बेगाओ, इहा शादी हरगिज़ न थींदी, छो त मीरा सिर्फ शमीर जी आ। हा शमीर खान वारो करे, इहा शादी थियण न घुर्जे, न त माण्हू मोहबत कम छॾे ॾींदा। शमीर खान पहिरीं बेल मां कंदुसि, पोइ जेको चंहिंजो नसीब। शमीर खान तू सही माण्हू नाहीं, मीरा सिर्फ शाहज़ेब जी आ। भलियो वियो हाशिम खे परचाइण, जेकॾहिं हाशिम हाथो करे न त पोइ मिठाई विराइजी वेंदई, मीरा शाहज़ेब ई थी वेंदई। वञ बेगा वञ, मिठाई खा, छो त सुभाणे तोखे शाहज़ेब जो कांदुपो खाइणो आहे। नीह जो नातो टुटणो नाहे, प्यार कॾहिं भी मिटणो नाहे। नीह जो नातो टुटणो नाहे, प्यार कॾहिं भी मिटणो नाहे। दुनिया भलता चवे पैसा थी, दुनिया भलता चवे पैसा थी, गंडन जिया से जहयाती, गंडन जिया से जहयाती। गुलाबी गुलाबी मुंहिंजी सॼी जायदाद जा कागज़ गुम थी विया आहिनि ऐं मूंखे पूरी पूरी पक्का त को ॿाहिरियों चोर जी सिर्फ़ कागज़ चोरी करे कोन वेंदो। तोखे ख़बर आहे तो हे कागज़ किथे रखिया आहिनि? साहु सदको कई अरेस, मूंखे कागज़नि जी कहिड़ी ख़बर? गुलाबी जोड़े में। बाबा साईं, तव्हांखे आख़िर यकीन छो नथो थिए त कागज़ गुम नाहिनि थिया, कागज़ चोरी थी विया आहिनि। बहादुर ख़ान जे करे चोर चोरी करण ईंदो, सोना ज़ेवर खणंदो, पैसा खणंदो, भला कागज़ छो खणंदो? ऐं हेॾे पहिरे में असांजे हवेलीअ में चोर दाख़िल कीअं थो थी सघे? बाबा साईं, मञा थो त चोर ॿाहिरियों न आहे, घर जो ई को माण्हू चोर। ही चोरी तव्हां कई आहे, मूं कई आहे, गुलाबी कई आहे। हाय अला ज़ुल्म की सुकैर न रेस, मूंखे कसम आहे मुंहिंजे गुरु जे भगल गोॾे जो, मूं चोरी न आहे कई गुलाबी जोड़े में। या वरी इहा चोरी शमशाद बेगम कई आहे। चोरी उन माण्हू कई आहे जेको माण्हू तव्हांजी मिल्कियत फॿाइण थो चाहे, ऐं उहो माण्हू सिर्फ़ ऐं सिर्फ़ शमशाद बेगम आहे। वो शमशाद बेगम ते अजाया इल्ज़ाम थो हणी। बाबा साईं, तव्हां अजायो शमशाद बेगम खे बचाए रहिया आहियो। तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे तरीक़े सां मासी शमशाद खां पुछा कयां, पोइ वेठा ॾिसजो त कीअं था अछा कारा पथरा थिया। बहादुर ख़ान जे करे शमशाद बेगम खे
मुझी मिल्कियत जी जरूरत हुजे आ तो वो मुखा घुरी वठे आ जी अग में हुन मुखा हवेली घुरी वरती उनके चोरी करण जी जरूरत ही ना है। बाबा साईं मासी शमशाद एतरी चरी ना है जो तवा खां समूरी मिल्कियत लिखराए वठे। उनके या भी पक्का है तहां तवां जी मिल्कियत मां उनके धक्को भी कोन मिलंदो ऐं ना ही तवां एतिरा बेवकूफ़ आहियो जो ही समूरी मिल्कियत तवां उनके लिखी। बाबा साईं तव्हां मुंहुं मथो तॾहिं पिटी थो जॾहिं समूरी मिल्कियत शमशाद बेगम जे नाले ते थी चुकियूं। इहे कीअं थी जेसि ताईं मां पंहिंजे हथनि सां कंहिंखे मिल्कियत लिखी नथो ॾियां त उहा मिल्कियत कंहिं ॿिए जे नाले ते ट्रांसफर कीअं थींदी? बाबा साईं असांजे मुल्क में छा नथो थी सघे? पैसे सां सभु कुझु थी वियो आहे। हल तो हले शमशाद बेगम खां पुछो। हलो साहब गुलाबी जोड़े में तुझी नाराजगी हिक पासे पर यार आहीं त भान अबे जो पुट पानी में लठण सां पानी छिजी न आहे पवंदो इन करे मां तो वटि हली आयो। अदा तूं वॾो आहीं तुंहिंजी दिलि बि वॾी आहे भली करे आहे। जरीना करे त करे छा तूं आयो छो आई वरी को ममण मचायो हूंदो ममड़िया ने वरी का बाहि बरी हूंदी तॾहिं त आयो हुई। भाॼई अहिड़ी का ॻाल्हि न आहे दरअसल मां हाशिम खे साठ ॼणा आहिनि मुंहिंजी जी मीरा अची गुज़री आहे हाणे हुनखे माफ़ करे छो त तुंहिंजी थी आहे भले खान जी थी जे सोन ते सेण मटाइण सिखियो ई न आहे पर अदा वॾा तूं भुलियल आहीं छो त कामन खे पंहिंजा बच्चा सभिनी पखियुनि खां सुहिणा लॻंदा आहिनि। हाशिम मां तोखे कंहिं खां साथ वठी ॾियां तोखे कीअं यकीन ईंदो? अदा वॾा मां हिते ख़ुशि आहियां तूं पंहिंजे घर ख़ुशि आहीं न मां पंहिंजे घर में ख़ुशि आहियां तोखे मां तंग कोन कंदुसि तूं मूंखे तंग न कर। ठीकु आहे अदा तूं ॾाढो माहिर पर अदा तोखां हिकिड़ी सलाह वठण आयो आहियां। वरी कहिड़ी सलाह? सरदार शाह ज़मान पंहिंजे पुट शाहज़ेब जे लाइ मूंखां मीरा जो संग वठण थो चाहे। छा सरदार शाह ज़मान? हाँ दाश सरदार शाह ज़मान या ख़बर हूंदे बि त मीरा मूं सरदार साईं खे इहो चई मोहलत घुरी त मां हाशिम खां सलाह वठां। हाणे तूं मूंखे ॿुधाए त मां सरदार शाह ज़मान खे कहिड़ो जवाबु? अदावरा न्याणीअ जो ॿार आहे लाहे छत त सुठो अथई। अदा पलियो वापस न वञजांइ मां तुंहिंजे लाइ मानी थी ठाहियां रिश्ते जी मुबारक हुजनि। सरदार साईं ये समझो त दरिया खान जो हिन फाइल में दम अटकियल आहे ऐं संदसि साह जी डोरी हाणे तव्हां जे हथ। कमो कम त भलो करे आयो आहे पर दरिया खान डुप्लीकेट कागज बि ठाराए सघे थो। सरदार साईं फिलहाल दरिया खान परेशान त थियो हूंदो ऐं असां हुनखे फोन करे चवंदासीं
तो ख़ाली दस्तावेज़ ते औंठे जी सही भी कई है। इन ये करे मिल्कियत जी मालकी असां वटि आहे। हाँ, उन्हनि कागज़नि जे करे असां कुछ ॾींहं दरिया ख़ान खे परेशान करे सघूं था। असांजो असुल मक़सद आहे पलान, ऐं पलान बि अहिड़ो जो दरिया ख़ान खे छटीअ जो खीर यादि अचे। अहिड़ो ई पलान इन बंगुल खान सां बि करणो आहे। ये वॾेरनि खे ख़बर पए तो सरदार शाह जमान सतराजी सरदार। सरदार साईं, मुर्स त फॾो न त गप जो गुॾो। दरिया ख़ान कलाठी मिट्टी जो ठहियल आहे। लफ़्ज़नि जी ॿोली त सम्झ ई कोन्हे। जमो तूं ऐं दिलावर अहिड़ो मंसूबो ठाहियो जो असांजो पलान दर में सालनि ताईं राज खे यादि रहे। दरिया ख़ान ऐं न बंगुल सां कीअं विढ़जे, किथे विढ़जे, इहो मंसूबो ठाहे मूंखे ॿुधायो। सरदार साईं, अहिड़ो मंसूबो ठाहींदासीं जो दरिया ख़ान ऐं बंगुल तव्हांजो नालो ॿुधंदा छिरक निकिरी वेंदनि। ठीकु आहे दिलावर, तव्हां हिन कम सां लॻी वञो। मां शाहज़ेब जी शादीअ जी तयारी थो करे वठां।